अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बैकग्राउंड सां गॾु मां आहियां बरकत बलोच। ज़िंदगी में कंहिं न कंहिं वाक़े जो को न को बैकग्राउंड ज़रूरु थींदो आहे ऐं जंहिंखे अगरि जंहिंजी परूड़ कबी त उन जा कुझु न कुझु सबब साम्हूं ईंदा आहिनि। अॼु असां सां हिन प्रोग्राम बैकग्राउंड में मौजूदु आहे एडवोकेट खलील अहमद उनड़ साहब, जंहिंजो तालुक़ु शाहपुर चाकर सां आहे। यकीनन तव्हांजी सोच में इहो हूंदो त खलील अहमद उनड़ जो बैकग्राउंड कीअं थो थी सघे। नौजवान माण्हू आहे त हिननि जी जेका एक्टिविटीज़ आहिनि, जेको कमु आहे उहो हिकु ख़ुशी खां न पर ग़म जे लम्हे खां शुरू थियो ऐं उन ग़म उन्हनि ते अहिड़ो असरु विधो जो हू पाण ग़म में रही रंजीदा रही उन सदमे खे बर्दाश्त करे ॿियनि खे ख़ुशियूं ॾियणु ऐं ॿियनि जी ज़िंदगी खे महफ़ूज़ बनाइणु, उन्हनि जे अहंजनि जो तदारुक करण जे हवाले सां हमेशह जेका आहे कोशिशि कंदा रहनि था। खलील अहमद साहब, तव्हांखे असां भली कार चऊं था प्रोग्राम में। महिरबानी। खलील साहब, ज़िंदगी में इलाही हादसा थींदा आहिनि, इलाही रोज़ जे बुनियाद ते तकलीफ़ूं अहंज ईंदियूं आहिनि, सदमा ईंदा आहिनि, जन्मा माण्हू वॾो सबक़ु सिखंदा आहिनि ऐं उन्हनि खां उहे बची वेंदा आहिनि, साइड थी वेंदा आहिनि। पर तव्हां हिकु सदमे खे, उन हादसे खे वठी हिकु अहिड़ो अमल शुरू कयो आहे जेको तव्हां त पाण खणी उन सदमे खां, यकीनन ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो सदमो हूंदो आहे, उन मां निकिरणु ॾुखियो हूंदो आहे। त सभ खां पहिरियों असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त उहो कहिड़ो सदमो हुयो जंहिं तव्हांखे हीउ अमल करण ते, समाजी भलाई कम करण ते मजबूर कयो ऐं हीउ लम्हो कॾहिं ऐं कीअं पेश आयो? साईं बरकत साहब, वॾी महिरबानी। पहिरीं तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हिन प्रोग्राम में इनवाइट कयो। मां बेसिकली खलील अहमद उनड़, बाय प्रोफेशन एडवोकेट। मुंहिंजी प्रैक्टिस हैदराबाद हाई कोर्ट में आहे ऐं बेसिकली शाहपुर चाकर डिस्ट्रिक्ट सांगर्स खां तालुक़ु रखां थो। असल में कॾहिं ज़िंदगी में अहिड़ा लम्हा अची वेंदा आहिनि जो माण्हू कंहिं ख़ुशी में हूंदो आहे त उहो ख़ुशियूं कॾहिं कॾहिं उहे ग़म में तब्दील थी वेंदियूं आहिनि। सेम सिचुएशन बि असां सां ई थी आहे। मुंहिंजी पंहिंजी पसंदि जी शादी थी ऐं 21 मार्च ते जेको आहे असां पंहिंजे जेको मुंहिंजो लाइफ पार्टनर हुयो उन सां गॾु हनीमून ते वियासीं पंहिंजे नादरन एरियाज़ नारायण कागान, जिथे हिकिड़ो हादसो अहिड़ो पेश आयो जंहिं असांजी मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो एॾो हिकिड़ो ख़ौफ़नाक हादसो थियो जो हिकिड़ो जीअं यू टर्न वठिजे, ज़िंदगी हिकिड़ो अजीब क़िस्म सां जेको आहे सो टर्न वरितो। त जेके ख़ुशियूं हुयूं असां उन ख़ुशियुनि खे खणी असां वियासीं घुमण जे लाइ। त उते तस्वीर कढाईंदे मुंहिंजी घरवारी जेको आहे सो पथर ते वेठल हुई, तस्वीर पे कढाई त उहो दरिया कुनहार में नारायण कागान खां उते दरिया में किरी पई। जो मां पाण ख़ुदि जेको आहे सो उन दरिया में उनखे बचाइण जे लाइ जंप कयो, पर अनफॉर्चुनेटली जेको आहे सो हू हिन दरिया में हली वई ऐं मां पाण जेको आहे सो पथर में अॻियां फाथसि ताईं। पोइ रेस्क्यू वारा आया, काफ़ी 9 ॾींहंनि ताईं रेस्क्यू थियो, ऑपरेशन हलिया, बॉडी रिकवर न थी। पोइ 40 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो हुनजी बॉडी रिकवर थी। पर कुदरत जे तरफ़ां जेको लिखियलु हुयो उन ई ॾींहुं ख़ुदा जे तरफ़ां मुंहिंजे ज़हन में इहा हिकिड़ी जेको आहे सो अलाह जे तरफ़ां इहा ॻाल्हि आई त ऐं हिन जे नाले सां जेको आहे सो को इदारो जो इस्टेब्लिश कंदुसि। पोइ हाणे हुनजी असां हूअ मिले या न मिले, ॿिन्ही सूरतुनि में त बसि अलाह खे राज़ी सम्झी करे उन ऐं इहो जेको आहे सो क़दम खयो। त उहो 40 ॾींहंनि खां पोइ जीअं बॉडी मिली त हिन मुंहिंजी जेका उहा सोच हुई उनखे मां पंहिंजे अमल में आणे करे ऐं इदारो जेको आहे सो हुन जे नाले सां क़ाइमु कयो आहे, साइमा वेलफेयर वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां। अच्छा खलील साहब, यकीनन ही जंहिं अंदाज़ में ही मंज़र कशी लफ़्ज़नि में बयानु कई आहे, यकीनन ही हिन में वॾी कर्मनाक कैफ़ियत आहे। जंहिं लम्हे मां तव्हां गुज़रिया हूंदो उहो ॾाढो अज़ियतनाक हूंदो आहे। त उन वक़्तु जंहिं महिल हीउ हादसो तव्हां सां पेश आयो, छा इहो तव्हांजे ज़हन में तसवुर में हुयो त हीअं बि थी सघे थो पथर तां माण्हू दरिया में वञी सघे थो ऐं तव्हां उनखे बचाए न पिया सघो ऐं बचाइण, छा उन वक़्तु तव्हां इहो सोचो त हाणे मुंहिंजी घरवारी त दरिया में हली वई आहे, मां छो वञा? इहो सवाल ख़्याल तव्हांजे ज़हन में आयो? बिल्कुलु का बि जजमेंट न कई ऐं तव्हां बसि उन खां पोइ जेको आहे सो मां ख़ुदि इन काफ़ी दफ़ा उन जॻह ते वियो पियो आहियां ऐं 3-4 महीननि खां बाद में वञी करे मां उते पंहिंजा साइन बोर्ड बि हयां त जेको हादसो मूंसां पेश आयो आहे त उहो ॿियनि सां पेश न अचे। त मां इहा ई सोच रखी करे त यार मां हिन दरिया ते, हिन जॻह ते जंप कीअं ॾिनो आहे। त इहा सोच इन ते अची त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो लाइफ पार्टनर आऊं थो सम्झां त
रिश्ता खोड़नि, माउ जो रिश्तो बि आहे, पीउ जो रिश्तो बि आहे। हर कोई चवंदो यार माउ खां वधीक पीउ खां वधीक केरु कोन्हे, पर आउं चवंदो आहियां त लाइफ पार्टनर अहिड़ो जेको आहे सो रिश्तो आहे जो इन खां वधीक ॿियो को रिश्तो न आहे। छो जो लाइफ पार्टनर जॾहिं न आहे न त तव्हांजी ज़िंदगी अधूरी थी रहिजी वञे। त इन जे करे इहा सोची ई जेको आहे सो मां जेको जंप आहियो दरिया में हुनखे रेस्क्यू करण जे लाइ, हालांकि इहा ॾिसां बि पियो त हू किरी आहे, एॾो वॾी ख़तरनाक जॻह ते किरी आहे, उन बावजूद बि मूं इहो जंप आयो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनखे महफ़ूज़ करण जे लाइ। इहा सोच आई। यकीनन अल्लाह पाक तव्हांजी वाइफ खे, असांजी भेण भाभी खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए। हिन ॾुख जो को मदाबो न आहे। अच्छा, हीउ एॾो वॾो हादसो, इन हादसे में माण्हू तव्हां जीअं ॿुधायो त पसंदि जी शादी कई त माण्हुनि में हौसला उन्हनि जा कमु न आहिनि कंदा, दिलि बर्दाश्ता थी वेंदा आहिनि, उहा ते मुदाफ़ियत न हूंदी आहे उन्हनि में इन दर्द सहण जी। इहो कीअं ख़्यालु आयो त मूंखे रोइणो न आहे, उन ते पिटणो न आहे, उन जूं तस्वीरूं महफ़ूज़ न आहिनि करणियूं? छो त दुनिया में खोड़ अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि, रुगो पंहिंजो पाण ताईं कमरे ताईं महदूद थी वेंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी खे बर्बाद। पर तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे उन्हनि न सिर्फ़ु उन यादि खे महफ़ूज़ कयो आहे, पर उन दर्द खे, अहद खे, माण्हुनि जिन खे दूरि करण जी कोशिशि कई आहे। इहो ख़्यालु कीअं आयो, या तव्हांजे ज़हन में इन क़िस्म जी सोच कीअं पैदा थी? सही, मां पंहिंजी लाइफ में कॾहिं बि इहो गुमान बि न कयो त मां को अॻिते हली को इदारो खणींदुसि, छो जो मुंहिंजो प्रोफेशन वकालत आहे ऐं वकालत बि सुठी हली पई अल्हम्दुलिल्लाह। बसि इहो कुदरत जे तरफ़ां जॾहिं हादसो थियो उन ई ॾींहं जी मोमेंट आहे त कुदरत जे तरफ़ां इहो मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि आहे त हिन जे नाले आउं इदारो इस्टेब्लिश कंदुसि। ऐं फलाही कमनि में हूअं बि उस अॻ में बि सोशल एक्टिविस्ट रहियो आहियां, पर इहा सोचाई त हाणे हिनखे मूंखे वधीक करिणो आहे, हिन जे नाले खे बि ज़िंदा रखिणो आहे ऐं उन जे नाले सां मूंखे नेक कमु करे हुन जी आख़िरत मूंखे संवारणी आहे। इहा सोच रखी करे ऐं जेको आहे सो इहो ख़्यालु आयो। घणा माण्हू सम्झनि पिया त हिकिड़ो हादसो थियो आहे त हिकिड़ी ॻाल्हि थो करे, पर अल्हम्दुलिल्लाह इहा अमली जेको आहे सो मूं करे ॾेखारियो। उहो इदारो मां रजिस्टर बि करायो आहे ऐं उन जूं बाक़ाइदा जेको आहे सो हींअर करण जेको आहे सो बोर्ड जे सिचुएशन में मां काफ़ी सारियूं एक्टिविटीज़ बि कयूं आहिनि ऐं इनशाला अॻिते बि जेको आहे सो एक्टिविटीज़ काफ़ी हद ताईं, मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे त इनखे आउं सुठी लेवल ताईं खणी वञा। हालांकि प्रोफेशन पंहिंजी जॻह ते, पर हीउ बि हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो वॾो प्रोफेशन आहे। NGO सेक्टर बि हिकिड़ो वॾो प्रोफेशन आहे। बसि मुंहिंजी सोच ई आहे त माण्हू जेको जीए थो पंहिंजे लाइ त हर को जीए थो, पर ॿियनि जे लाइ जेको जीए उहो उन जो मज़ो ई पंहिंजो आहे। ख़लील साहब, जेके एक्टिविटीज़ आहिनि तव्हांजी NGOs जी, जेका हिकु यादि खे वठी तव्हां NGOs में तब्दील कयो आहे, यकीनन हीउ हिकु तव्हां मुहरक पैदा कयो आहे सबबु त, छो त हीउ इंसानु, असां जेकॾहिं हिन हादसे में को वञो थो हलियो त यकीनन असांखे बि वञिणो आहे, पर हीउ जेको तव्हां किरदारु छॾियो पिया, हीउ नाव छॾियो पियो, इहो हमेशह ज़िंदा रहणो आहे। त कहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ आहे, कहिड़े क़िस्म जा मामलात आहिनि जेके तव्हां माण्हुनि जो तदारक कयो था, तव्हां वटि पहुचनि था, जेके नाज़रीन ॾिसनि पिया त तव्हांजे इलाही शाहपुर चाकुर सां तव्हांजो वास्तो आहे, या सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां, त कहिड़े क़िस्म जा अमल आहिनि जंहिं हवाले सां तव्हांजी एक्टिविटीज़ या जेको कमु आहे उहो जारी आहे? असांजी हिन ऑर्गेनाइज़ेशन में हूअं त कॉन्स्टिट्यूशन में त काफ़ी सारियूं शयूं, नेचर ऑफ वर्क में खणी चऊं त काफ़ी सारियूं शयूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾी फील्ड आहे, पर मेन जेको असांजो मोटिव आहे, मेन मक़सदु आहे, उहो वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन ते आहे। जेके असांजी सोसाइटी में उहे औरतूं मुतासिर आहिनि जंहिंजा राइट्स डिप्राइव्ड आहिनि, पोइ उहे डोमेस्टिक इशू हुजनि या प्रॉपर्टी राइट्स हुजनि या कहिड़े बि क़िस्म जा, त उन्हनि खे असां थ्रू लिटिगेशन जेको आहे सो प्रोटेक्ट करे सघूं। उन जे लाइ असां हिकिड़ी सैमा लीगल एड टीम ठाही आहे इंटायर सिंध में, जेका अञा बाक़ाइदा एस्टेब्लिश न आहे कई ऐं काफ़ी वर्क उन ते थी चुको आहे। इनशाला वेरी सून उन जो इनिग्रेशन बि असां कंदासीं ऐं उन जे बाक़ाइदे अमली जेको आहे सो कम बि शुरू कंदासीं। त पूरी सिंध में जेको आहे सो लीगल टीम बि असां एस्टेब्लिश कयूं पिया। उन में जेके जिथे बि जंहिं बि शहर में जंहिं बि जॻह ते सिंध में पंहिंजो का औरतुनि सां या ॿारनि सां का बि नाइंसाफ़ी थींदव, उन्हनि खे असां थ्रू लिटिगेशन उन्हनि खे प्रोटेक्ट कंदासीं। ऐं उनखां अलावा एजुकेशन ते, सिहत ते, हींअर रिसेंटली जेको आहे असां एक्टिविटीज़ जेको आहे सो सिहत ते, मेडिकल ते काफ़ी एक्टिविटीज़ कयूं आहिनि बोर्ड वारे हिन में, ऐं कुझु माना कुझु फंड वग़ैरह जेको असांखे मिलियो प्राइवेटली, त उहो रोज़गार जे लाइ असां वठी जेको आहे जेके मुतासिर हुया माण्हू, उन्हनि खे रेड़ियूं वठी जेको आहे सो असां ॾिनियूं। त छो जो राशन वग़ैरह त हर का ॾियनि पिया हिन सूरत में, पर असां रेड़ियूं वठी ॾिनियूं त जो हिकिड़े ॾींहं जे हलनि, उहो पंहिंजे घर जो जेको आहे सो अॻिते हली जेको आहे सो सिलसिलो हलाए सघनि। यकीनन तमामु हिकु बहितर अमल आहे। ख़लील साहब, जंहिं असां वन लाइन ते ॻाल्हि कईसीं, इंट्रो ते प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं हिकु औरत जे वजूद ते, हिन सदमे जे हवाले सां,
हिन समाज में केतिरा ई मर्द आहिनि जेके पंहिंजे घर वारनि खे पंहिंजे औरतुनि खे ख़्वाह उहे कंहिं बि रिश्ते में हुजनि छो त उन्हनि में उनजी सचाई घटि ॾिसबी आहे पसंदि जा परिणां पसंदि जूं शादियूं अॻिते हली अक्सर इहो ॾिठो वियो आहे त उहे टुटी बि वञनि था पर खलील साहब जी जेको आहे घर वारी उन ते एतिरो अक्स छॾे थी त हू इहो पैगाम अॼु ताईं तव्हां अञा कयो पिया त उन जेको आहे तव्हां वटि एतिरी हैसियत हासिलु कई जो तव्हां सभु कुझु उन करण जे उनखे विसारण जे बजाए उनजे नाव खे ज़िंदा रखियो आहे छा असां इहो चई सघूं था त इहो औरत जेकॾहिं चाहे त मर्द जी दिलि में एतिरी जॻह ठाहे सघे थी साईं मां त लिटरली मज़ाक खां अलावा पर हर उन दोस्त खे हर माण्हू खे इहो ई चवंदो त पंहिंजे लाइफ पार्टनर खे जेतिरो प्रोटेक्ट करे सघो ओतिरो घटि आहे ऐं सभ खां वधीक पंहिंजी केयर जेका कयो त पंहिंजे लाइफ पार्टनर जी कयो छो जो लाइफ पार्टनर न आहे त तव्हांजी ज़िंदगी अधूरी आहे ऐं यकीननि जेका औरत तव्हांजो हेतिरो घर संभाले सघे थी अॻिते हली तव्हांजा बच्चा बि संभाले सघे थी उन्हनि जी परवरिश करे सघे थी त उनजो एटलीस्ट एतिरो त ज़रूरु हक़ु आहे त तव्हां उनखे एतिरी हद ताईं उनखे इज़त बि ॾियो रिस्पेक्ट बि ॾियो ऐं क़दुरु बि कयो उनजो ऐं अॼु हू नाहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हुनजे लाइ जेको हेतिरो कुझु कयां पियो त वजह हिन जी इहा ई आहे त हुनजे लाइ मूं वटि दिलि में हिकिड़ो मोहबत ऐं रेस्पेक्ट आहे हुनजे लाइ पर यकीननि इहो मां हर माण्हू खे इहो मैसेज कन्वे करणु चाहियां थो त पंहिंजनि जेके औरतूं आहिनि पंहिंजूं घर वारियूं आहिनि उन्हनि खे वधि खां वधि ॿियो कुझु बि नथा ॾेई सघो त इज़त ज़रूरु ॾियो मोहबत ज़रूरु ॾियो मोहबत ज़रूरु ॾियो इज़त यकीननि इहा तव्हां ख़ुशाइंद ॻाल्हि कई आहे अच्छा असांजे समाज में ईअं बि थींदो आहे त को बि माण्हू अगरि पंहिंजी घरवारी खे हैसियत ॾियण जी कोशिशि कंदो आहे त जेकी लाॻापियल रिश्ता आहिनि उन तनाज़ुर में उहे उनखे ग़लति महसूसु कंदा आहिनि हीउ टाइम नथो ॾिए हीउ पंहिंजी घरवारी लाइ हेतिरो करे थो अगरि ठीकु आहे ख़ुदा न ख़ासा हादसो थी वियो त बसि थी वियो उनजे नाले सां हीअ शयूं मनसूब करणु उनजे नाले सां पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ु कनि छा तव्हां सां अहिड़े क़िस्म जो थियो रद्द अमल इन अमल खां पोइ या इहो हिकिड़ो असांजो ख़्यालु हूंदो आहे त बाबा ठीकु आहे असां कयोसीं त ख़ौफ़ आहे असांजो या अमली तौर बि ईअं थियो फितरी अमल आहे इहो ऐं सोच वञे थी ऐं काफ़ी सारियूं जॾहिं मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जी जॾहिं मां इहो कयो पिए स्टार्टअप त कंहिं माण्हू सां मुंहिंजी मुलाक़ात थी त उन मूंखे इहो ई चयो त जॾहिं हीउ स्टार्टअप तव्हां वठंदो त तव्हांखे घणा माण्हू तंज़ बि कंदा त यार ॾिठे हिकिड़ो मोहबत में हल बणा एॾी मोहबत ई जो जेको आहे सो हीउ अने इश्क में हीअं करे छॾियो हूअं करे छॾियो इहे ई माण्हू तंज़ वारा जॾहिं तव्हांजो इदारो कामयाबु थी वेंदो त हू तव्हांखे साराईंदा त यार हिन सां हेॾो वॾो हादसो थियो ऐं अॼु हीउ कामयाबु थी वियो आहे हिन पंहिंजी उनखे जेको आहे सो तकलीफ़ खे जेको आहे सो ताक़त बणाए जेको आहे सो कयो आहे त मक़सदु इहा हिकिड़ी फितरी अमल आहे असांजी सोसाइटी जो असां मैसेज ॾियूं ॿियनि लाइ त जेके जंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा हादसा थियनि था त उहे बजाए जो कुंड वसाए वियनि या उहे ॿियनि ट्रैक ते हली वञनि या सुसाइड अटैम्प्ट कनि था घणा सारा बजाए उन जे त हिकिड़ो सुठो अमल जेको आहे सो उहो हीअ कनि ॿियनि जे लाइ जीअनि ॿियनि जे लाइ ख़ुशी बणिजनि ऐं ॿियनि खे एतिरो जेको आहे सो कनि त जीअं हुन जी वजह सां जेको आहे सो ॿियनि खे ख़ुशियूं बचनि ऐं उन्हनि जो भलाई जा कम बि थियनि ख़लील साहब यकीननि तव्हां हिकु अहम ही मौज़ू आहे जंहिं ते असीं ॻाल्हायूं पिया ऐं ॾुखियारो मौज़ू बि आहे ऐं यकीन ॾुख बि थिए पियो हिकु मुख़्तसिर अरसो गॾु रहणु ऐं हिकु अहिड़े हादसे अलमनाक हादसे में विछड़ी वञणु ऐं उन विछोड़े जो जेको कैफ़ियत आहे उहा एॾी बर्दाश्त वॾी तव्हांजी बर्दाश्त आहे जेके तव्हां बर्दाश्त कयो आहे हिनखे त असां वटि तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर औरत जे नाले खे क़बूल नथी करे उनजे वजूद खे यकीननि ई फितरी अमल आहे तव्हां हीअ सभु शयूं कयो पिया ऐं तव्हां नौजवान आहियो त ईंदड़ यकीननि तव्हांखे फितरी अमल आहे त तव्हांखे शादी बि करणी आहे या पंहिंजो घर वसाइणो पवंदो मजबूरी आहे त अॻी औरत या तव्हांजी घरवारी इन सॼनि मामलनि खे क़बूल कंदी या तव्हांखे अहिड़े क़िस्म जा ख़दशा या तव्हां चयो आहे त जेका औरत न क़बूल करे त उन का परवाह न तव्हां हीअ एक्टिविटीज़ जारी रखंदो या इहो मिसाल आहे त ख़लील उनड़ एतिरो पंहिंजे रिश्तनि सां सचो आहे जो कंहिंजे मुख़्तसिर वक़्तु गॾु रहण खां वञण खां पोइ बि उनखे एतिरो यादि करे सघे थो जेको ज़िंदा माण्हुनि जी ज़िंदगी में हुजे त केतिरियूं ख़ुशियूं ॾेई सघे थो साईं पहिरीं ॻाल्हि इहा त तव्हां जेको चयो त मजबूरी आहे मां हिनखे चवंदुसि त मजबूरी न आहे इहो मुंहिंजो बि हक़ु आहे ऐं मुंहिंजे पेरेंट्स जो बि राइट आहे त मुंहिंजे पेरेंट्स जी ज़ाहिरी ॻाल्हि इहा ई विश हूंदी त शादी करे ॿार थियनि ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशियुनि वारी गुज़ारनि
यकीनन मां बि इहो ई चाहींदुसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो हादसो थियो उन जी तकलीफ़ हिकिड़ी पंहिंजी जॻह ते आहे, पर इहो ई यकीनन चाहींदुसि त हिकिड़ो लाइफ पार्टनर अहिड़ो हुजे एटलीस्ट इन्हनि शयुनि खे सम्झे। हूअं त इहो बि फितरी अमल आहे त औरत खे बर्दाश्त न कंदी आहे, पर यकीनन जंहिं मक़सद जे लाइ मूं ही हिकिड़ो हुनजो नालो ज़िंदा रखियो आहे त मूंखे ख़ुदा ते भरोसो आहे, पंहिंजो पाण ते भरोसो आहे त लाइफ पार्टनर जेको ईंदो उहो बि अहिड़ो ई अचे जेको हिननि शयुनि खे बि एक्सेप्ट करे, प्लस में मुंहिंजो फ़र्ज़ु बि आहे ऐं मुंहिंजी ज़िमेदारी बि आहे त हुन जेका मोहबत मां हुन लाइफ पार्टनर जे लाइ हुई मुंहिंजी आहे दिलि में, त उहा ई मोहबत जेको आहे सो हुन जे लाइ बि हूंदी ऐं हुन जे लाइ बि एतिरी इज़त हूंदी जेतिरी जेको आहे सो हुन जे लाइ हुई। ऐं मां इहो ई विश रखां थो त लाइफ पार्टनर अहिड़ो हुजे जेको ही मूं मक़सदु खयों आहे, इन मक़सद में कुलो कुले में मिलाए मूंसां गॾु साथ में हले, त इहो जो नेकी जेका आहे सो जेका आउं कयां भई नेकी जा कम आहिनि, यकीनन हुननि जे लाइ सदका जारिया लाइ कयां पियो त यकीनन उनजो सवाबु अल्टीमेटली मूंखे बि आहे त आउं हिकिड़ो भलाई जा कम कयां पियो, त उहो लाइफ पार्टनर जेको मूंसां गॾु हूंदो उन जे लाइ बि हिकिड़ो भलाई जो रस्तो आहे त हिन भलाई जे कम में मूंसां गॾु रहे। तमामु बहितरीनु ॻाल्हि कई तव्हां त उन तवसुत खे उन ज़रिए खे भलाई में तब्दील कजे, उन ग़म खे सदमे खे उन वाक़िए खे। केतिरा ई खलील साहिबु असांजी ज़िंदगी में माण्हू आहिनि जिन जा वालिदेन या उन जा पेरेंट्स या उन जा जिन खे पालना कनि था या उन्हनि खे पाले वॾो कनि था, उहे एतिरी वॾी जाइदाद छॾे था वञनि जो हू तमामु वॾियूं वेलफेयर जेके ऑर्गेनाइज़ेशन आहे उहे हलाए था सघनि। त छा जेकॾहिं तव्हां जहिड़ो जज़्बो माण्हू रखी इहे कम कनि, उन जाइदादुनि मां कुझु हिसो इन अहिड़नि कमनि ते ख़र्चु कनि, छो त हीउ हादसो हुयो, अगरि फितरी दौरान बि कंहिंजे सवाब जे लाइ कंहिंजो नालो ज़िंदा कनि त असां समाज में केतिरो ग़म माण्हुनि जो तदारुक करे सघूं था। तव्हांजो तजुर्बो थियो हूंदो त केतिरी फ़ीसद ताईं जेकॾहिं असां अहिड़े क़िस्म जा अमल कयूं त असांजे मुआशिरे जो जेकी तकलीफ़ आहे घटि थी सघंदी। साईं मां थो चवां त जेकॾहिं अहिड़ा माण्हू इन शइ में कंट्रीब्यूट कनि त लिटरली काफ़ी सारो इन ते शइ जो इफेक्ट पइजी सघे थो असांजे मुआशिरे में। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां वसार घणियूं कोशिशूं कयूं आहिनि, पर अलाह साईं खां इहा ई आहे त वधि खां वधि मूंखे एतिरो ॾे जो आउं इन्हनि कमनि में उहा इन्वेस्ट कयां, फलाई कमनि में इन्वेस्ट कयां ऐं उनजो अजर मूंखे बि मिले ऐं उनजी मुंहिंजी जेका वाइफ हुई मरमा उनखे बि मिलंदो रहे। त हक़ीक़त में जेके अहिड़ा माण्हू जेके बि असांजी सोसाइटी में आहिनि जंहिं अलाह साईं ॾिनो आहे, उहे जेकॾहिं कुझु हिसो पंहिंजो हिन शइ में हिननि कमनि में न सिर्फ़ु मूंखे पर ॿिया बि खोड़ सारा इदारा आहिनि त उन्हनि खे कंट्रीब्यूट कनि। जीअं हींअर बोर्ड वारो जेको सूरत हाल हुई जेका सिंध गवर्नमेंट जो रोल हुयो, त इन में अगरि जेकॾहिं माण्हू ऐं काफ़िनि कयो बि आहे, ईअं बि न त न आहिनि कयो, काफ़िनि माण्हुनि कयो बि आहे, पर अहिड़ा माण्हू जंहिंखे अलाह साईं घणो कुझु ॾिनो पर उन्हनि न बि कढियो आहे। त मुंहिंजो मैसेज उन्हनि जे लाइ बि आहे त जेकर उहे थोरो घणो कंट्रीब्यूट कनि, थोरो घणो ई सही, अगरि पंहिंजे जेको मुआशिरे में पंहिंजे इर्द गिर्द ॻोठनि में ॾिसनि त बाबा हींअर सर्दी वारी मौसम आहे, कहिड़ो ग़रीब मिसकिन आहिनि जंहिं वटि इहे स्वेटर पाइण जे लाइ या शूज़ पाइण जे लाइ न आहिनि, त उहे शयूं अगरि उन्हनि खे डोनेट कनि त मां थो चवां त अमल कमु त भलो पर तमामु बहितरीनु अमल थी सघे थो इहो। अच्छा खलील साहिबु, असांखे हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में सुवाल इहो गर्दिश करे पियो त जिते हीउ वाक़ियो थियो, यकीनन अहिड़े क़िस्म जा वाक़िया ख़बरुनि जी ज़ीनत बणिजनि था, हेडलाइंस में बि हलनि था, आम ख़बरुनि में बि हलनि था। छा उते जंहिं जॻह ते हीउ हादसो थियो अहिड़े क़िस्म जी अवेयरनेस आहे, का यादाश्त छॾी वेंदी आहे त हिते हीउ वाक़ियो आहे, इन वाक़िए खां पोइ अगरि तव्हां वञो था त तव्हां सां बि हिन हादसे जीअं हादसो थी सघे थो? छा गवर्नमेंट तरफ़ां या इंतिज़ामिया पारां अहिड़े, छो त हीउ अलमनाक तव्हां ज़ाहिर आहे अहिड़ा तव्हां जहिड़ा जोड़ा खोड़ माण्हू रेस्क खणी हिते पहुचनि था त उनखे माण्हू महसूसु करे पढ़ी करे उन जॻह खां हिफ़ाज़त तौरु कर, छा सरकार जी संजीदगी इन्हनि वाक़ियनि ते नज़र अचे थी? साईं उते हादसा मामूल आहिनि, पर अनफॉर्चुनेटली असांखे त ख़बर ई कान्हे। ॾिसो ख़बर माण्हू खे तॾहिं पवंदी जॾहिं उते को साइन बोर्ड लॻल हुजे, का हुजे जंहिंमें असां ॾिसी करे इंसानु जेको आहे सो उन शइ खां परे वञे। असांखे त इहा बि ख़बर कोन्हे त हिन दरिया जो नालो छा आहे। जॾहिं असांजो हादसो थियो बाद में ख़बर पए त हिन दरिया जो नालो कुनार आहे, हिनखे खूनी दरिया चयो वेंदो आहे। इन में असांखे अॻु में न ख़बर हुई। ऐं जंहिं जॻह ते पत्थर जो हादसो थियो आहे अने असांजे हादसे खां अॻु में 4-5 वाक़िया ऑलरेडी थी चुका आहिनि उन साॻी हंध इन सेम हंध ते साॻी जॻह ते। हाणे इहा अवेयरनेस त गवर्नमेंट जी हुई न त एटलीस्ट उन जॻह खे बंदि करे या को पुलिस वारो को माण्हू उते वेठल हुजे, को नुमाइंदो वेठे रेस्क्यू जा पंहिंजो नुमाइंदा वेठल हुजनि, या इवन साइन बोर्ड को हुजे। हाणे उहो जेको उनखे करणु खपे
इहो अमल मूं कयो आहे, उहा हिस्ट्री, उहा पंहिंजे साइन बोर्ड हिन ऑर्गेनाइज़ेशन जे नाले जे प्लेटफॉर्म तां उते वॾा साइन बोर्ड मां लॻाया हुआ त जीअं एटलीस्ट ॿाहिरां माण्हू, ऐं लिटरली 2 सालनि खां हींअर ताईं को बि हादसो कोन थियो आहे। उन जी वजह इहा आहे त साइन बोर्ड लॻा पिया आहिनि। त मूंखे इहा अलॻि ख़ुशी आहे त जेके मुंहिंजे हिन साइन बोर्ड जे करे अलाए केतिरियूं ज़िंदगियूं बचियूं वञूं। यकीननि त इहो मुंहिंजो मैसेज बि आहे गवर्नमेंट खां। असांजे सिंध में बि काफ़ी अहिड़ियूं विज़िटर्स पॉइंटूं आहिनि, कींजर आहे या CVO आहे, उते बि काफ़ी सारा हादसा इहे थियनि था। त एटलीस्ट उते अहिड़ियूं त पंहिंजो हुजनि, फैसिलिटियूं हुजनि त उहे हादसा जेके थियनि बि था त उन्हनि खे जल्द खां जल्द रेस्क्यू करे सघिजे, या उते साइन बोर्ड इंस्टॉल कया वञनि। ऐं असांजो ऑर्गेनाइज़ेशन जो नेचर ऑफ वर्क में इहा शइ प्रियोरिटी ते आहे त असां इनशाला इन ते हिकिड़ो सुठो वॾो प्रोजेक्ट बि कंदासीं। ख़ासि तौर ते गोरख ते जेकॾहिं काफ़ी हादसा थियनि था त इन्हनि जॻहियुनि ते असां प्रोजेक्ट बि कंदासीं इन फ्यूचर, त इन्हनि शयुनि खे महफ़ूज़ कयो वञे ऐं इंसानी ज़िंदगियुनि खे बचायो वञे। अच्छा खलील साहब, हिन वाक़े ते थोरो ॻाल्हाईंदासीं त जेको पत्थर जंहिं ते तव्हां तस्वीर कढण जी कोशिशि कई, अमूमन उन्हनि जहिड़ा पत्थर हर जॻह ते मौजूदु आहिनि। उन हवाले सां थोरो असांजे नाज़रीन खे आगाह कजो त उहे पिणु एहतियात कनि अहिड़े क़िस्म, कहिड़े क़िस्म जो पत्थर हो, या उनजो अंदाज़ तव्हां ईअं लॻो पियो त हीउ पत्थर किरी बि नथो सघे, हीउ दरिया में वञी नथो सघे। यकीननि हर माण्हू खे हिकिड़ो भरोसो हूंदो आहे। बिल्कुलु, असां जंहिं जॻह ते वियासीं हिकिड़ो दरिया जो किनारो हुयो, ऐं असां त छा त केर बि यकीन न करे सघंदो त उन पत्थर खां हेठि किरंदे को माण्हू सॼो जो सॼो अंदरि हली वेंदो। यकीननि ऐं हर को माण्हू इहो चवंदो त हिन में जेकॾहिं असां पेर हेठि लाहींदासीं त वधि में वधि नंढो पाणी हूंदो। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे, का ख़बर कान्हे हिन शइ जी, न की का आगाह हुई या को अहिड़ो को साइन बोर्ड हुयो। त जेके विज़िटर्स वञनि था एटलीस्ट इन शइ खां, ख़ासि तौर ते अहिड़ियुनि जेके KPK वारे साइड जेके दरिया आहिनि, काफ़ी हिते मामूल हादसा थियनि था, त इन्हनि शयुनि खां बचनि। ऐं काफ़ी हादसा इहे थिया आहिनि, अॻु में खोड़ सारा थिया आहिनि, उहो के मीडिया ते अचनि बि था, के नथा बि अचनि। त ऐं इवन एतिरे क़दुरु जो उते मक़ामी माण्हुनि त पंहिंजूं रेस्क्यू टीमूं प्राइवेट ठाहे छॾियूं आहिनि। त माना उते एतिरो मामूल आहे इन्हनि हादसनि जो उते उहे रेस्क्यू टीमूं ठाहे छॾियूं आहिनि। जॾहिं हादसो थियंदो उहा टीम यकदमि पहुची थी वञे। गवर्नमेंट जूं रेस्क्यू टीम 1122 जूं बाद में थियूं पहुचनि। मुंहिंजे हादसे में 5 कलाकनि खां पोइ उहा टीम पहुती आहे। प्राइवेट में जेके माण्हू हुया उते जा मक़ामी माण्हू, उहे जेका सो पहिरीं पहुची विया। त मक़सदु असांजा जेके माण्हू जेके घुमणु वञनि था, ख़ुशियुनि जे लाइ वञनि था, त इन्हनि शयुनि खां बहितर आहे त उहे परे रहनि ऐं भरिसां जेको आहे सफ़ा वञी, जेका असां ग़लती कई त एटलीस्ट उहा ग़लती न कनि, सफ़ा वञी करे भरिसां वञी करे तस्वीरूं कढनि। ख़ुशी जहिड़ा मौक़ा आहिनि, इहे थोरी बि नेग्लिजेंस सां जेको आहे सो उहे तकलीफ़ में बदिलजी था वञनि, देरि नथी लॻे। त उहे इन शइ खां गुरेज़ कनि त बहितर आहे। हिकु खूनी दरिया जे तव्हां यकीननि ख़ुशियूं खणी वियो, पर तव्हां हिकिड़े खूनी दरिया जंहिंजो नालो ॿुधायो, तव्हांजी ख़ुशियुनि जो खून कयो, उन्हनि जो को तदारुक आहे कोन। प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए पियो। तव्हांजे अगरि हिन कैफ़ियत ते ॻाल्हाइजे त हिकिड़ो शेर आहे त तोसां ॻाल्हियूं कजनि, कंदे चप नथा ड्रापजनि, अहिड़ा लफ़्ज़ मिठड़ा किथां आणजनि। हीअ जेकी दर्द जी कैफ़ियत आहे इन शेर जी आहे त अहिड़ा मूं वटि लफ़्ज़ न आहिनि, छो त जंहिं अंदाज़ जो हीउ हादसो आहे ओड़ा ॾुखियारा लफ़्ज़ न आहिनि जो बयानु करे सघिजे। पर हिन वाक़े खां पोइ हीउ जेको अमल आहे या तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु आहे, उन बाबति आख़िरी जेको पैगाम हुजे जेको नाज़रीन खे तव्हां ॾियणु चाहियो। मुंहिंजो मैसेज मेन जेको आहे तमामु आवाम जे लाइ इहो ई आहे त ज़िंदगी में, हर कंहिंजी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ क़िस्म जा हादसा थियनि था, मसइला थियनि था। पोइ के माण्हू जेको आहे सो वेही रहंदा आहिनि, जीअं तव्हां ॻाल्हि कई त कमरे में वेही रहंदा आहिनि, या नशे में लही ईंदा आहिनि, या त वरी जेको आहे सो सुसाइड अटेम्प्ट करे छॾींदा आहिनि। बहितर इहो आहे त अमल उहो कनि जंहिंसां ॿियनि खे ख़ुशियूं मिलनि ऐं ॿियनि जी भलाई थिए। ऐं ज़रूरी न आहे त इदारो इस्टेब्लिश करे, पर तव्हां नंढे पैमाने ते उहे जेकॾहिं कमु कयो त अज़ु ख़ुदि उहा तव्हांजी तकलीफ़ जेका आहे सो उहा जेका गम वारी तकलीफ़ आहे उहा तव्हांजी ताक़त बणिजी वेंदी ऐं ॿियनि जी ख़ुशियुनि जो ज़रियो बणिजी वेंदी। वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हिन प्रोग्राम में पंहिंजी उन कैफ़ियत खे बयानु कयो। यकीन न सिर्फ़ु कैफ़ियत खे, लेकिन हिकिड़ो जेको तव्हांजो उन तकलीफ़, उन सदमे तव्हां में उत्साह पैदा कयो। तव्हां पंहिंजे गम जी खे विसारण जी कोशिशि खे ॿियनि जे अहजनि जे तदारुक में तब्दील कयो आहे।
ऐं ही ख़ुशाइंद अमल आहे जेके बि माण्हू इन तव्हांजे वाक़े खे ॾिसी करे ग़म में मुब्तला आहिनि, जंहिं सां अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियल आहिनि, त उहे तव्हां मां सबक़ु हासिल करे सघनि था त ज़िंदगी में पंहिंजे में कीअं जला बख़्शे ॿियनि खे ख़ुशियूं ॾेई पंहिंजे ग़म खे भुलाए सघिजे थो, पंहिंजी ज़िंदगी जे मक़सदु बनाए सघिजे थो, कंहिंजी यादि खे महफ़ूज़ कीअं बनाए सघिजे थो। ॾींदा पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।